तालीमी सेमिनार में कैलेंडर है, निहायत हसीन कैलेंडर है जेके काविश शाम जा नुमाइंदा आहिनि थाणे गुड़ा खान में मूंखे न संदसि पाण अचनि ऐं मलिक असद साहब जे हेठां इहो कैलेंडर वठनि। मोहम्मद आरम खासकली बुजुर्ग आहिनि, कलमकारी जो दौर यकीनन तवालत ते मुनासिब हूंदो। सॼी ज़िंदगी सहाबत जे लाइ वक़्तु थियल आहे। गागन खे गुज़ारिश कंदुसि त अचनि ऐं मलिक साईं जी जे हथां पंहिंजो इहो हासिल कनि। सरवर खासकली ज़िंदगी जो घटि हिस्सो कलमकारी में इल्म अदब सां वाबस्ता ऐं हाणे सहाफ़त सां। खानपोइ अयूब मेमण, दोस्त अयूब मेमण सहाफ़त सां वाबस्ता पंहिंजे तरह जो नुमाइंदो। खानबाद मोहम्मद आरफ खासकली, इम्तियाज सिंधी, इम्तियाज सिंधी खानपोइ मुहिब अली खासकली। भाउ मुनीर की गुज़ारिश त पाण अचनि पंहिंजे दोस्त मुहिब अली खासकली जी कैलेंडर यादगार सुहेल मेमण, परवेज़ यूसुफ मेमण पंहिंजे दोस्त सुहेल मेमण जो। ही मेमण जो कैलेंडर मेमण जी घर थो वञे।